देशवासियों खे मुख़्तसिर मालूमात तौर असां ॿुधाइण चाहियूं था त अलाह ताला जो वॾो रहम ऐं करम थी वियो आहे जो सामूंडी तूफ़ान वाइपर जो ई उन जो जेको सभ खां घणो प्रेशर हुयो उहो सिंध में दाख़िली कोन थियो। उन जी हिकिड़ी टेक्निकल वजह हुई, उहा इहा त असांजे सिंध सूबे में जेके हवाऊं हुयूं उहे ख़ुश्क मौजूदु हुयूं ऐं थरपाकर ऐं राजस्थान जूं गरम हवाऊं बि असां वारे पासे खां तूफ़ान जे हवाउनि सां मिक्स थी रहियूं हुयूं। इन जे करे तूफ़ान असां तरफ़ ताक़त न वठी सघियो ऐं ख़ुश्क हवाउनि जे मिक्सअप थियण जे करे तूफ़ान असां वारे पासे ख़तमु थींदो रहियो ऐं कमज़ोर थींदो रहियो। जॾहिं त ॿियो पासो ॾखण वारो पासो कच्छ ऐं भुज में हुयो ऐं कच्छ ऐं भुज में जेके हवाऊं तूफ़ान खे मिली रहियूं हुयूं उहे हवाऊं समुंड जूं हवाऊं हुयूं जिन में घिम जो मिक़दार तमामु घणो हो। इन करे तूफ़ान उन तरफ़ तमामु घणो ताक़तवर रहियो ऐं उन में घिम शामिलु थियण जे करे बादल ऐं बरसाति बि तमामु घणी थींदी रही।